अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादी व अहले बैती अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमल मोमिनून इख़्वतुन फ़अस्लिहू बैन अख़वैकुम वत्तकुल्लाह लअल्लकुम तुरहमून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जे मोहब्बत सां आका साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादी व अहले बैती अजमईन। मुझे मोहतरम दोस्तों बुजुर्गों भाइयों रब करीम जा तमासा गुनहगारन ऐबदारन बदकारन जे मथा अणगणिया एहसान ऐं मेहरबानियों जंहिं रब करीम तव्हां असांखे हिन बेदीनीअ वारे दौर में इन अज़ीम शान कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो आहे। सब चो अल्हम्दुलिल्लाह।
ऐं हिन क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ॿ टे मिंट बस कयो नड़ा, ॿ टे मिंट बस कयो बाबा। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असांजे मथां खोड़ एहसान कया आहिनि, खोड़ महिरबानियूं कयूं आहिनि, खोड़ करम नवाज़ियूं कयूं आहिनि। मथे जे वारनि खां वठी करे पेरनि जे नहनि ताईं ॾिसंदे उन जेके एहसान कया आहिनि, जेके महिरबानियूं कयूं आहिनि, असां उहे एहसान लाहे त नथा सघूं, पर ज़बान सां ॻणे बि बयान करे बि नथा सघूं। पोइ जेकॾहिं सभई न ॻणे सघूं, भला कुझु त सोचूं। अहिड़ी सूंहं, अहिड़ी इंसानियत, अहिड़ो मुहांडो, अहिड़ो हसीन जमील दुनिया ऐं जहान जंहिंजे लाइ चरियो हुजे, कुझु उन रब जो बि असांजे मथां सभई हक़ न बि ॾेई सघूं। कुझु न कुझु असांखे पंहिंजो ज़मीर बि चवंदो हूंदो, दिलि बि चवंदी हूंदी, पंहिंजो अकुल बि चवंदो हूंदो त सॼणो अल्लाह आहे, ॿियो सॼणो रसूलुल्लाह आहे, टियों सॼणो कलामुल्लाह आहे। हिकु सॼणो, ॿियो सॼणो रसूलुल्लाह, टियों सॼणो कलामुल्लाह। इन्हनि सॼणनि खां मथे कोई बि पोइ जेको पंहिंजे सॼण जी ॻाल्हि न मञींदो आहे, उहो कॾहिं बि फ़ाइदे में। वाइज़ बि ॾाढा था ॿुधूं, सुबुह जो वाइज़, मंझंदि जो वाइज़, राति जो वाइज़। समूरनि मोलुनि खे ॾिसंदव त निड़ियूं वतला, तव्हां चवंदो त साईं इहो तव्हांजे खाधे जे करे वतला आहिनि। खाधे जे करे बि हूंदियूं, पर कुझु रड़नि जे करे बि। असांजो मक़सदु बि इहो आहे त असां खां बि रुठल रब परची पवे। मां त दोस्तनि खे हक़ीक़त में हीअं चवंदो आहियां त ॿहिराड़ी जो जलसो तव्हां 11 बजे ख़तमु कयो। ॿहिराड़ी जो जलसो तव्हां नथा ॻाल्हायो, वो ज़री काॾे भॼी वियो गुलाम रसूल अथव ज़रड़ी या फुटिन जी गंढ चवंदो त लौड ते चवे थो पियो। छो असां त मिसाल था सुबुह सां सबक पढ़ाए 11 12 सुम्ही पवंदासीं, पर हे जेके वीचारा ग़रीब आहिनि, जेके मिसकीन आहिनि, जेके सिर तगारी खणंदा तॾहिं शाम जो भाॼी वठी वेंदा, के दुकाननि ते मुलाज़िम हूंदा, सॼो ॾींहुं वीचारा ॿुहारी ॾींदा, सौदो तोरींदा, शाम जो किलो अटो वठी वेंदा, पापा चांहि पापा वठी वेंदा, खंड वठी वेंदा। इन्हनि जे मथां असांखे रहम करिणो आहे। मां तव्हांजी तो ॻाल्हि कयां, हा न बि नथा कयो। अवा ईअं न 11 ताईं जो जलसो हले थो न, पोइ माण्हू वेहण वारो बि सुकून सां वेहे थो, ॿुधण वारो बि। पोइ जलसे वारा साथी चवंदा आहिनि साल में हिकिड़ो दफ़ो असां कयूं था जलसो, पर जलसे वारा छा चवंदा आहिनि साल में हिकिड़ो दफ़ो जलसो कयूं था, पर जेकॾहिं असां थोरो सवेर सां शुरू कयूं, वरी वक़्त ते पूरो थिए, कोई अचण वारा बि न चवंदा त बाबा मुला त पाण अध राति था करे छॾनि, असां काॾे वञूं। ऐं ॿियो अलाह कंदो सभई ख़ैर ख़ैरियत सां मोटी वेंदो, न त जलसे वारे ॾींहुं वरी ओड़े पाड़े वारनि जा बि मज़ा ॻाल्हाई न था। हा जलसे वारे ॾींहुं अब अॼु असांजे ॻोठ वारा बि मोटर साइकिल, अॼु त नई मोटर साइकिल काहे विया यार, मोबाइल बि नई वरिती अथई, माना हुनखे मोबाइल ऐं मोटर साइकिल ते छा हूंदी सफ़ा न था। हा वाह, अलाह उन्हनि खे बि को हया शर्म ॾींदो। मोटर साइकिल ते जवान लेटाइनि था पिया,
मोबाइल जे करे मोटरसाइकिल जे करे किन अंबड़ियुनि जूं झोलियूं खालियूं करे छॾियऊं, भेनरुनि जूं झोलियूं खालियूं करे छॾियऊं, घर जो अकेलो कमाईंदड़ उन जा बच्चा यतीम करे छॾियऊं। नेठ त अगलो बि हिसाब वठंदो, नेठ त अगलो बि ईअं दुरैया जेकॾहिं किलाश ने कंध में विधाई वर में पिस्टल विधाई हे सॼे को ॾाढो आहे, तूं कमज़ोर आ, तूं कमज़ोर आ, तूं कमज़ोर आ, ॾाढो त अल्लाह वाह हुन जे मखलूक खे नई ज़ाए मतां सुभाणे कुझु बि न बचे। तकरीर मां थो कयां साहु तव्हां जो थो वञे, असां बि त राति जो था घुमूं न, असां बि त राति जो घुमूं था की न, असां राति जो सुम्ही था पऊं। पर सिंधीअ में छा चइबो आहे, देर आहे पर अंधेर, देर आहे पर अंधेर, चल अल्लाह उन्हनि खे बि हिदायत नसीब फरमाए, आमीन चओ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1450 साल अॻु में जेके जुमला फरमाए विया, अॼु ॾिसूं था त सभु सच्चा बीठा। हाँ बाबा सही। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस तो ॿुधायूं वञा, साईं फरमायो मुझे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो जो उन्हनि जे दिलनि मां हया हलियो वेंदो। महबूब साईं फरमायो मुझे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो जो उन्हनि जे दिलनि मां अल्लाह जो ख़ौफ हलियो वेंदो। अल्लाह जो ख़ौफ साईं फरमायो मुझे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो जो उन्हनि जूं दिलियूं गुनाहनि जे करे कटिजी कारियूं थी वेंदियूं। हुज़ूर साईं फरमायो मुझे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो जो हलाल हराम जी परवाह ही न कंदा। अवल छड़ो हदीसुनि जो तर्जुमो थो कयां। ला युबालिल मरु मा कज़ा, ला युबालिल मरु मा कज़ा मिनल हलाल मिनल हराम। साईं फरमायो मुझे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो हलाल हराम जी परवाह ही न कंदा। महबूब फरमायो मुझे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो कूड़ो आम जाम थी वेंदो। ये सभई शयूं आहिनि जेके हदीस पढ़ा थो। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुझे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो जो ठगी आम जाम थी वेंदी आहे। हाँ सही। अल्लाह अकबर ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान महबूब से जो हदीसां त ॿुध। साईं फरमाईंदा मुझे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो जो शराब पीअण आम जाम थी वेंदो। ज़मींदार त पिए थो, नौकरनि वारो बंगुरनि वारो पिए थो, पर जेको 600-700 दिहाड़ी कमाए इहो बि केॾी महिल बोतल जो शौक़ु करे थो वठे। जागो दाला न था जाग जंहिंमहिल मूंखे निंड ईंदी आहे, जमात खे निंड ईंदी आहे, पोइ चवंदा त हाणे अब्दुल्ला अब्बासी अचे जाग। मां चवां त जाग में मूंखे टेम हुजनि। हा ग़रीब जेको हुजे। अल्लाह अकबर मुसलमानो ॿुधो त सही। अवां मुंहिंजा वाइज़ ॿुधंदा रहंदा हो, मुंहिंजे जुमलनि ते नज़र कंदा रहो, इहे ई वाइज़ हूंदा आहिनि। मुसलमान हे मां हे जुमलो चवंदो आहे, मुसलमान सदाइणो सोलो आहे, मुसलमान बणजणो ॾाढो ॾुखियो आहे। इंसान सदाइणो सोलो आहे पर इंसान बणजणो ॾुखियो आहे। इंसान बणजणो आए के ना आए। अल्लाहु अकबर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे उम्मत जे मथां हिकिड़ो दौर ईंदो जो उन्हनि जे दिलनि मां रहम निकिरी वेंदो। आहे रहम। अबो बीमार आहे, अम्मा बीमार आहे, चाचो बीमार आहे, मामो बीमार आहे, पुफी बीमार आहे, मासी बीमार आहे,
मिट माइट बीमार गरीब वेचारो तकलीफ़ में आ पयो होटलन ते पैसा उडारींदो पर कंहिंजे मथां रहम न ईंदो। असां सिंधी अञा पंजाबी सियाणा आहिनि वाणिया सियाणा आहिनि ये 5-5 वारा नोट ॿाहिरि न रखंदा अथव उन्हनि वरी इन सुथड़नि में खीसा शुरू कया असां वरी जीअं हूंदो त ॿाहिरों ॻाढ़ो नोट पियो हूंदो भले अॻिले साल खां वठी करे साॻियो ई नोट खुलाए न पर पियो अड़े खुलियो बि त कराए न। अल्लाहु अकबर साईं जा लफ़्ज़ मुबारक सचा मुंहिंजे उम्मत मां रहम हलियो वेंदो तवज्जो कंदो हल एड़ो भी दौरींदो जो न्याणनि जा हक़ खाधा वेंदा मिलन था कचहरी कभी पर खुली कभी नालो मरन जो खणबो धक्को हणो धीउ खे त ॻाल्हाई आवा ये न सही अज मां पंहिंजे उस्ताद मोहतरम साईं मीर मोहम्मद मीर अकवारन वटि वेठो अॼु जी ॻाल्हि तो कयां उते हिकिड़ा दोस्त आया ज़ातों शहर त न खणंदो आहे मूंखे साईं चयो अब्दुल्ला मां चयो जी साईं जे तुंहिंजे तकीर जी ॻाल्हि थी पासे मां ॿुधां थो पीउ पंहिंजे हयातीअ में पुटनि खे ज़मीन ॾेई खातो कयूं वियो न्याणियुनि खे कुझु बि अड़े बाबा जन्नत घटी वई आवा जन्नत घटी वई जुतीअ सूदो जन्नत मंझाए न्याणियूं पयूं रुलन कनि न्याणियूं रोअनि अॼु न्याणियुनि खे रहम न्याणियुनि ते अबे खे रहम न अचे ॿुधाए त पोइ सुभाणे पुट मथे ते खणी घुमाईंदा अल्लाह सही शला सांजे हालत रहम फरमाए आमीन त चओ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा मुंहिंजे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो अंदरों हिकिड़ो हूंदो ज़बान ते ॿी ॻाल्हि हूंदी आहे न अंदरों हिकिड़ो आहे ज़बान ते फरमाइंदा मुंहिंजे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो जो उनजे हथ खां माण्हू महफूज़ न हूंदा ज़बान खां माण्हू महफूज़ न हूंदा पेरनि खां माण्हू महफूज़ न हूंदा अखियुनि खां माण्हू महफूज़ न हूंदा ये सभई शयूं आहिनि या न आहिनि उधंदे मां अणायूं ॻाल्हियूं शुरू कनि पोइ को हुन कुंड मां थो थिए को हुन कुंड मां को हुन कुंड मां मिठियूं बि कंदुमि पर थोरो ख्यालु त कयो न हा बाबा सही अल्लाह सही शला तव्हां असांजे हालत रहम फरमाए आमीन त चओ तव्हां सां कलमो केते पढ़ियो आहे बाबा साईं ॾाढिया पढ़ो भी गॾु बुलंद आवाज़ कलमो हो रहा था पढ़ो एक लटो जो काफ हिंदुस्तान और पाकिस्तान जे मैच ही रड़ियो इए पे जो घरन ते पचन पता ला हिंदुस्तान हिन जे घर में ट्रपी ना आयो अब मां गलत तो जवाब अल्लाहुम्मा सल्ली अला तवज्जा कर दुरूद भी पढ़ंदो अल्लाह कलमो भी पढ़ंदो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि तवा सा जे ते कलमो पढ़ो आगर जी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए थोड़ो दर्द बुधो चौथो ॾींहुं थियो अल्लाह जाने तो कलाम अल्लाह मुंहिंजे साम्हूं पियो आहे मुंहिंजे ॻोठ ठेड़ीअ वारे मदरसे में हिकिड़ा माण्हू आया उन्हनि जेकी ॻाल्हि कई न चइसे असांजी ॻाल्हि गौर करे ॿुधजाए मचो बिल्कुलु ॿुधा थो चइसे असांजे साम्हूं क्रिकेट ते माण्हुनि शर्त रखी छा ते रखियो क्रिकेट खेॾण वारा काथे था खेॾनि मरन जे ॻोठ ॻाल्हायो नथा हा बा क्रिकेट जी शर्त बुध जाए चे हिकड़े फैक्ट्री हिकड़े चे बाबा फैक्ट्री भी मां रखा तो शर्त में बंगलो भी रखा तो गाड़ियों भी रखा तो
फैक्ट्री बंगलो गाड़ियों हुन भी रखी अब आपो उन ये टेम ते शर्त त हिकड़ो खटींदो न जेको करोड़न जो मालिक हो उन ये टेम ते फैक्ट्री भी व्यसे बंगलो भी व्यसे गाड़ियों भी व्यसे जेको गाड़ियों जो फैक्ट्रियों जो नौकरन जे मथो हो हिकड़े ही धक में खाली हमरा उन जे पुटन के जे पीड़िया कुरान के जो पुठी दींदो त लोड़ींदो या न लोड़ींदो पर पोइ रज़ा मोलनि ते माण्हू कावड़ कंदा आहिनि मुलनि ॾो छा वञे मुला क़ुरान ॿुधाइनि शर्त रखंदा माण्हू लोड़ींदा पाण न क़ुरान चवे थो तव्हां हिननि खे हक़ सच ॿुधायो ओ मुसलमानो तवज्जा कयो अल्लाह सही शला तव्हां सां समूरन के पक्को मुसलमान बनाए आमीन त चओ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके जुमला फरमाया पांडे नजर कंदा हलूं त पक्को मुसलमान शाखे चेबो सच्चो मुसलमान शाखे चेबो महबूब मुस्तफा करीम सही हे भी जुमला फरमाया जेको पाण पंहिंजे बचन समेत ड्राओ करे सुतो हुन जे पाड़े में गरीब जा बच्चा बुख ते सुता प्यान मिठे मोहम्मद फरमायो मुसलमान पक्को मोमिन नाए ए पान बच्चन समेत ड्राओ करे सुमे तो पाड़े में गरीब जे बच्चन के मानड़ी अज या सूरत हाल आहे कि न आवा अल्लाहु अकबर पाण त अनूर होटल तो मानियो वतियो ईंदो ओ महबूब जे मता कल में पढ़न वारा ॿ टे ॻाल्हियूं ॿुधियूं वञ जाए मता कंहिंजे ज़िंदगीअ जी आख़िरी रात हुजे हा कलमो पढ़णो सोलो आहे कलमे ते अमल करणो ॾुखियो आहे मां अर्ज़ु कयूं थो वञा मुसलमान पक्को छाखे चइबो पक्को मुसलमान तॾहिं थींदो हुजे पाड़े ते नज़र थी अबे अम्मा जे मथां नज़र थी मिट माइटनि जे मथां नज़र थी रहम न थई त पोइ पक्को मुसलमान कोने को राम न थई त पोइ पक्को मुसलमान पंहिंजे पेट जे लाइ त जानवर कंदो आहे मज़ो तॾहिं आहे पंहिंजे लाइ हर को जीअंदो आहे उन में मज़ो आहे जेको ॿियनि जे लाइ बि जी ॾेखारे सोणी उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जा त किस्सा ॿुधंदो आहे जेकॾहिं महबूब जी सीरत सोने उमर फारूक असाबन अहल बैतन जी सीरत पढ़ंदे न वरी पंहिंजे हाल ॾे नज़र कंदासीं त असां त अलाए काथे बीठा आहियूं हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिंदगी जो मिसाल तो ॾिनियो वञा मिसाल ॾींदो रहंदो अल्लाह महबूब तव्हां असां के उथण वेहण कीअं सेखारियो महबूब तव्हां असां के रहम कीअं सेखारियो महबूब पाण तकलीफ़ां ॾिठियूं पाण दुख ॾिठा तॾहिं त महबूब सही तव्हां असां के हिकु हिकु सबक सेखारियो अल्लाह सही शल तव्हां असां समूरन के मिठे मोहम्मद करीम जे सबक जे मथां हलण जी तौफीक अता फरमाए आमीन चा हाँ अल्लाहु अकबर हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम या हदीस मां ॿुधिया भेरो जारायूं तो वञा ॿ टे ॾींहं गुज़रिया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़ुबान मुबारक ते काई शइ कोन रखियो संजे घर में खाइण पीअण जे लाइ कुझु बि न आहे अक्सर मां हदीस ॿुधाईंदो रहंदो आहियां मन पका मुसलमान थियूं अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला न फरमाए थी ॿ टे ॾींहं सही कुछ न खाधो चवे पाड़े मां गोश्त आयो मां महबूब मुस्तफा से जे लाइ धुनी करे गोश्त रखियो हा मुंहिंजी जी जलमा तुझी दिल थी चवे त मुंहिंजो महबूब मुस्तफा ढव ते खाए मुंहिंजो महबूब मुस्तफा अब तव्हां शादीशुदा वेठा हाँ न तक सब छड़ा हो जा शादीशुदा त आयो न कि एडो इज़ारियो तो जो पांजे मुंह वेठा हो तभी हा न था शादी शुदा त हा कयो ए छोकरा त साला मिलंदा न से असां जी पारत थी अक्टूबर मतो नवंबर दिसंबर यो बांधी भी टपी आया सी और असां पारत जेके वडा वेठा उहे तवा थोड़ो गाला घरवारी चवंदी आ ते जेकॾहिं मुंहिंजे लाइ भाॼी न बची ख़ैर आहे मुड़ुस अलाए ॿाहिरों खाईंदो अलाए न खाईंदो पंहिंजे नियाणियुनि खे चवंदी पिणव जे लाइ रखो बाबा जे लाइ पर वरी मज़ो तॾहिं आहे जॾहिं उहा बीमार थी पंहिंजा त वरी हे छा चवंदो मूं वटि पैसा आहिनि छा वञूं न पिणे जॾहिं अछा चाक हुजे त तो वटि रहे बीमार हुजे त ॻाल्हाई न
थोड़ो लहबो छा थोड़ो हाँ मिठा मिठा वायद बि हलंदा पर थोड़ो लहबो सही लौडो जो आवाज परे परे त नथो वञे मुड़स मारा जाए न बेली कमाए घणी जा तू भी सजड़ा माराईंदे मूंखे माराईंदे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद वाला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम ले बुधो मुसलमानो अल्लाह जो वास्तो तव नमाज ते भी बयान बुधंदा रहंदा हो हजन उमरन जा सवाब भी तमा बुधंदा रहंदा हो तिलावतुन जा सवाब भी तमा बुधंदा रहंदा हो खैर खैरातुन जा सवाब भी तमा बुधंदा रहंदा हो हाँ घरवारी के हक ॾियणो घरवारी के खुश करणो इहो भी मिठे मोहम्मद करीम जो हुक्म आहे अल्लाह साईं जो फरमान शाम लिखियो पियो आहे पाण के थोड़ी खंग थी देई त न पट्टी तन वारा डॉक्टर तो छॾे न पके वारा नवाब शाह ते पहुचे तो उहा खट ते सुती पई आहे पोइ बि चवे थो त कम खां अटकल कई थी हिक बेरी ॾिसो था मुड़ी न मारे आवा मरे गरे थी त पोइ बि छा थो चवे त कम जे नटाइण खां तोखे खाली थोड़ो मथे में सूर पियो आहे इहो बि नथो ॿुधाए त 4 बजे ते मोबाइल ॾिठी आहे तॾहिं मथे में सूर पियो आहे हा साईं हलो हेॾे नथो वञा अल्लाह साईं शला असांजे नौजवाननि ऐं वॾड़नि जे हाल ते रहम फरमाए आमीन त चओ चो इंशाअल्लाह जेकॾहिं घरवारी बीमार थी पई त इलाज कराइबो इंशाअल्लाह त कयो ॿुधनि त कोन थियूं इंशाअल्लाह त कयो हा साईं हा जेकॾहिं तूं घरवारी जा हक़ अदा कंदे न पोइ अल्लाह उनखे बि हया हो अल्लाह उनखे बि हया हो मां वाइदनि में चवंदो आहियां पर जेकॾहिं तूं उनखे 500 तोखां बचनि जे लाइ घुरई दवा जे लाइ पापन खंड जे लाइ घुरई 120 स्पीड ते गारियूं ॾींदे न पोइ सांझीअ खां पोइ तुंहिंजे लाइ बि माखी ऐं मखण कोन हूंदई मता समझे त बुसरी पकी पई हुंदी मथो मखण हूंदा न ओ मुंहिंजा कलमे पढ़ंदड़ मुसलमान महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारनि सां भले हलण जो हुकुम फरमायो वरी घर वारनि खे बि पाबंद कयो पंहिंजे मुड़सनि जा हक़ अदा कयो अल्लाह पंहिंजा हक़ माफ़ करे त मर्ज़ीअ वारो आहे पर मखलूक जा हक़ कॾहिं बि माफ़ न थींदा असां के जेकॾहिं बुखार तो अचे त चवंदा त हीअ शइ नथी वञे हीअ करे ॾे हीअ शइ नथी वञे हीअ करे ॾे हीअ शइ नथी वञे हीअ करे ॾे वेचारी कंदी पर जेके हुनखे बुखार ऐं बीमारी अचे छड़ो चवे त वञे थो वातो कोड़ो आहे ॾाढ़ूं वतियूं अजाए पोइ छा चवंदो आवा पोइ छा चवंदो आहिनि छा पैसा बाक़ी तोखे इते ॾाढ़ूं 50 रुपए ॾाढ़ूं जे लाइ पैसा नथी त पोइ 3 चांहियूं जो पीए तो 90 रुपए वारियूं इहे 250-300 आया काॾूं हल भला माइन जे हक़नि खे छॾियूं था न हा था कयो न था कयो मां सम्झां थो तव्हांजो मुंहुं फिरंदो छो हक़ जो न पिणनि खां वठनि न पैसा पाण छो ॾियूं ईअं त तकीर कया नी भला इहा बि न कया छा हा साईं अल्लाह अकबर तवज्जो तकर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सबक तो बुधायूं वना महबूब संजी सीरत तो बुधायूं वना उन महबूब संजी सीरत बयान कयो जंहिंजे अम्मा आमिना साण जूं ॻाल्हियूं जंहिंजे अम्मा हलीमा साण जूं ॻाल्हियूं जंहिंजी भेण रिज़ाई भेण बीबी शीमा जूं ॻाल्हियूं उन महबूब जा मौजज़ात 36,000 मौजज़ात लिखिया पिया थी उन महबूब से जूं ॻाल्हियूं तो कयो जंहिंजे सिफारिश में क़यामत वारे ॾियारे उम्मीद आसरो रखियूं वेठा हूं चऊं था न क़यामत वारे ॾियारे इंशाअल्लाह महबूब सिफारिश कंदो पर सिफारिश तॾहिं कंदो महबूब सही जॾहिं पंहिंजा पेर बि हा साईं जेकॾहिं उमन वञे डॉक्टर साहब खे चवे अॼु पैसा न अथव सुभाणे ॾींदो पोइ डॉक्टर साहब लफ़्ज़ इहो चवंदई त अॻिला वठी ॾींदाई जो हाणे ॿिया तो न कराए चवंदो न दुकान वारो चवंदो न पोइ जेकॾहिं असांजा पेर ई उबता आहिनि त पोइ महबूब सिफारिश कीअं कंदो
अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सामू मियां शाह रज़ी अल्लाह ताला ना अल्लाहु अकबर खादो खणी आई भुनी गोश्त खणी आई हुजूर अनवर अलैहि सलातो व सलाम रहमतुल लिल आलमीन इंसानियत जे बुनियाद ते या हदीस मां घणी बुधाईंदो रहंदो आ पाड़े जे हकन जे लियाओ सा गरीबन जे हकन जे लियाओ सा हदीस घणी बुधाईंदो रहंदा ओ गरीबो ओ गरीबो तवज्जा तक्यो ओ गरीबन जी खिदमत करण वारो अवा भी तवज्जा क्यो हुजूर अनवर अलैहि सलातो व सलाम फरमांदा आशा जी मुंजा साईं आशा पानी भी खणिया थाओ भी खणिया घी मसाला भी खणिया बीबी आशा साईं सब कुछ खणी आई साईं भुगल गोश्त न वडे थाव में लाए करे फरमांदा हाने बोल उठा साईं हे त बोल छिड़ो थियो महबूब फरमाओ आशा मान जे करे मोहम्मद करीम तो के हुक्म कयो त वडे थाव में बोल उठा छो त मां महबूब मोहम्मद करीम रहमतुल लिल आलमीन जेसनी मां मोहम्मद जे पाड़े वारा न बोड़ मां गिराओ न बोड़ींदा है बोड़ न खाईंदा मां मोहम्मद करीम गिराओ न बोड़ींदो मां आशा मुखे ब्योटो डी भले मां बुख ते हुजा पर जेसनी मां मोहम्मद जे पाड़े वारा न खाईंदा मां मोहम्मद असा में या सिफत आहे आवाज असा चंदा दड़े किलो मुर्गे जो वठी गोठ जे चौधारी सब खिचड़ में घुमंदो जी खबर पैदा जो बाबा मरी फकीर गोश्त वतियो तो जे नाराज न थी जो मरी मरी छो तो चवे माइक्रो मिसाल तो जावा अब तुझो गोठ हे घर हेडो आ त हेडे अचनो तू हेडो सब खिचियो छो तो लताड़े खबर पवे वठंदो किलो पर हलाइंदो त 2 महीना ना आवा ए कने सोचो आ मां त कने कने सोचिंदो आ अकुल नंढो आ साईं केडा असा के सबक सिखारे फरमाई जे कने तुझे पाड़े में गरीब जी जगह न त तू पांजी एडी जगह मथे न खणी वंजाए मता गरीब जी हवाए बंद न थे मता रब कब्र में जन्नत जी दरी बंद न करे छा हुजूर अनवर अलैहि सलातो व सलाम जा सबक थी फरमांदा जे कने तुझे पाड़े में गरीब जी जगह आ तू पांजी जगह एडी मथे न खणी वंजाए मता गरीब जी हवाए बंद न करे मता गरीब जी हवाए बंद थी वने मता अल्लाह तुझी कब्र में जन्नत जी दरी बंद न करे अब आया ना असा के जगह बर पिया हुंदा असा त डीपीसी गरीब जे छत जे बराबर रखंदा काथे रखंदा से हाने हुन जो जारो हिन जी डीपीसी हुन जो जारो हुन जी हां अल्लाह देई अल्लाह अञा तो के दे 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 पर थोड़ो पाड़े वारे दी भी नजर कजाए त रब भी राजी रहंदई मिठो मोहम्मद भी राजी हां रब भी राजी त मिठो महबूब भी अल्लाह अकबर खोड़ मिसाल महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेके तोके मुके समझायो महबूब साईं गरीबन जे लिहाज़ सां भी हुक्म फरमायो यतीमन जे लिहाज़ सां भी मिठे मोहम्मद करीम साईं वडो हुक्म फरमायो अबे अम्मा ॾे अचूं था अल्लाहु अकबर मां हिकड़ी रिवायत पढ़ी हुजूर अनवर अलैहि सलातो व सलाम हिकड़ो शख्स आयो साईं दुआ घुरो अब बुधा त साईं शाजी दुआ घुरा साईं दुआ घुरो मुझो पुट गुम थियो आज अल्लाह मुखे बचो पान सां मिलाए हाणे त वरी छोरा आई अटकल था कन हिन गोठ मो निकरी हुन गोठ वनी मोबाइल बंद करे के यार के बुधाइन था अबे के तू बे नंबर तो कॉल कजाए त 40 लख घुरन था वेठो हुन गोठ में आ पिणे करे दिसी वे त होय त छा सुबुआ आवा सही ओ नौजवानो न कयो पंजे पी मां के परेशान न कयो ये अटकला न कयो परेशानियों पंजे पी मां जे हालत हलो त अल्लाह भी राजी त रसूलुल्लाह भी वडड़ो पुराने दौर में जिकने वो वकड़न में पैसा बदलदा से हाने ये ता गंढियों भी खोलियो इति वरी छोरा सभई खेलन अब गंढियों बंडियों खत्म न हाने औलाद जा पोयन जा खर्च एतरा जो हाने गंढ बंड बची
अल्लाह सही असांजे वडड़न के भी सही समझ नसीब फरमाए, नौजवानन के भी सही समझ नसीब फरमाए। हुकूक जे लिहाज सां ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ करण थो चाहियां। महबूब मुस्तफा करीम सही वटायो सही दुआ घुरो, साईं दुआ घुरो। अञा महबूब सही दुआ न घुरिया। बे सहाबी अजीब जुमलो चयो, कहिड़ो? हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ॿियो सहाबी बीठो आहे, चवे थो सही मां हाणे फलाणे रस्ते तां आयो आहियां, फलाणी जाइ ते छोकिरा पाण में खेॾण पिया, हिन जो पुट बि हुननि सां गॾु खेॾे पियो। वो तो चवे सही मां सॼो ॾींहुं ॿार ॻोल्हिया, छोकिरो ॻोल्हियो आहे, मूंखे नज़र न आयो। हुन चयो सही मां फलाणी जाइ ते अखियुनि सां अन्या जीअं जो ॿुधाए त मां तुंहिंजे बच्चे खे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। उन टेम ते अबे डुक भरी आ, अबे उन टेम ते अबे डुक भरी आ। महबूब मुस्तफा करीम सही पोयों सॼुक इर्जे लई मोटी तया जे टेम ते मोटी आयो। आका सही पुछा कई पुट ॾे त ख़बर तूं छाजे करे डुक भरी, मूंखों दुआ बि कोन घुराए। चए तो बच्चे जी ख़बर पई, ख़ुशीअ में मूंखे पतो ई न पियो, ईअं मां आओ कई। तो सही के चवना सही बचड़ो मिलियो तो खैर आ, पर अब्बे जी इहा खुशी ना तो नौजवान के चवंदो त मूंखे पीउ माउ जी खुशी जेका शादी बच्चे जे शादी ते नजर ईंदी आहे त न पीउ खे ॾिसंदे त खुशीअ में पेरनि में चौंपल हूंदई, अमड़ वेचारे ईअं पई जीअं महिमान मड़ी ख़ुशि थी वञनि। अवा ईअं हूंदो आहे की न हूंदो आहे? पर जंहिं बच्चे जे लाइ बिरादर मिंथ मेड़ ऐलान करे हुनखे पटका हुनखे पटका हुनखे पटका सॼे जाते काते रोई माफ़ियूं वठी बिरादर खाराई, महीनो ई न गुज़रंदो इन छोकिरे जो जहिड़ो साॻियो ई पीउ माउ सां शुरू थींदो। उनखे पीउ माउ जूं महिनतूं कावशूं सभु अॼोका छोकिरा, मां वाइदनि में चवंदो आहियां अॼोका छोकिरा था चवनि त अब्बे जो ख़र्च छड़ो मुते छो हुजे, अम्मा जो ख़र्च छड़ो मुते छो हुजे, मां तो अब्बे अम्मा खे खारायां, ॿिया बि त ॿाहिरि आहिनि। ओ नौजवान जेकॾहिं तुंहिंजे घर में पीउ माउ रही तो सम्झ त राज़ी थी न। हा वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। अबे अम्मा जो नवानो खणबो त ॻाल्हि वधंदी वेंदी। तवज्जो कर, मां महबूब से जे ॻाल्हि ॾे मोटी थो अचां। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, पुट तूं ख़ुशीअ में भॼंदो तो वञे, पर मां मुहम्मद करीम तोखे हिकु सबक़ जे लाइ घुरायो आहे। साईं मुंहिंजा जेको तव्हांजो हुकुम हुजे फरमाईंदा, ओ मुंहिंजा उम्मती, ओ मुंहिंजा साहबी, ओ मुंहिंजा शागिर्द, जंहिं जाइ ते तुंहिंजो पुट ॿियनि ॿारनि सां खेॾे थो पियो उते वेझो वञी करे ईअं न चइजांइ या बुनैया, ओ मुंहिंजा पुटड़ा, ओ मुंहिंजा पुटड़ा, ओ मुंहिंजा पुटड़ा, परे खुरड़ियूं न कंदो वञा, ओ मुंहिंजा बचड़ा। चए थो साईं मां सॼो ॾींहुं ॻोल्हियो आहे, मुंहिंजो बच्चो जो गुम थियल आहे। इहे जुमला त मूंखों निकिरी वेंदा, साईं बेसाख्ता निकिरी वेंदा। साईं जन जेको सबक़ ॾिनो ॿुधण जहिड़ो आहे, फरमाईंदा हा मुंहिंजा साहबी सम्झां थो तूं अबो आहे, अबे खां त इहे जुमला निकिरी वेंदा। फरमाईंदा पर जंहिं जाइ ते बचड़ा खेॾनि था मतां खेॾंदड़नि में कंहिंजो यतीम बचड़ो बि हुजे, सबक़ ॿुध। फरमाईंदा जाते बचड़ो खेॾनि था मतां उन्हनि खेॾंदड़ में को यतीम बचड़ो बि हुजे, जंहिंजो अबो न हुयो उहो यतीम बचड़ो बि हुजे, मतां हेॾो तुरड़ियूं कंदो वञे, ओ मुंहिंजा बचड़ा, ओ मुंहिंजा बचड़ा। फरमाईंदा यतीम जे कन ते तुंहिंजो आवाज़ पचे, ओ मुंहिंजा बचड़ा, मतां हुनखे पंहिंजे पीउ जी यादि अची न वञे।
ओ मुझा शागिर्द ओ मुझा साहबी मता उन यतीम के पंडो अबो न याद अची वने मता वो पंजे अबे के याद करे न विजे मता यतीम जे अखिन में पानी न वही वने साईं फरमाइंदा जेकरे यतीम जे अखिन में पानी वही हो तुझे जुबान तुझे लफ्ज़न जे करे मता यतीम रोई न पे फरमाइंदा मता यतीम रोआरे यतीम जे रोण जे करे अल्लाह मता तुझे बच्चे के यतीम न करे छदे इन्हनि सबकनि ते बीठा हूं ॾिसंदा आहियूं त यतीमनि खे कीअं था मारियूं गरीबनि जे बच्चनि खे कीअं था मारियूं ॿुधो अल्लाहु अकबर ओ नौकरी ते नाज़ करण वारा ओ पैसनि ते नाज़ करण वारा ओ ज़मीननि ते नाज़ करण वारा दौलत ते नाज़ करण वारो गरीबनि सां ॾाढो न कंदो कर गरीबनि सां ॾाढो न कंदो कर उनवान इहो ई खयो आहे मिस्कीननि गरीबनि जो क़दुरु कंदो कर जेकॾहिं कंहिं गरीब ते ॾाढो कई गरीब जे दिलि मां का आह न निकिरी वञे उनते मां हिकिड़ो मिसाल ॾियां तवज्जो कर उनते मां हिकिड़ो मिसाल ॾियां मौलाना मोहम्मद असलम शेखुपुरी रहमतुल्लाह अलैह जेको शहीद थी वियो आहे वॾो आलिम थी गुज़रियो आहे उनते हिकिड़ो अजीब मिसाल ॾिनो आहे हिकिड़ी वेचारी मिस्कीन गरीब औरत हिकिड़ी वेचारी मिस्कीन गरीब औरत आहे कुरारी औरत आहे उनखे ॿियो त कुझु बि कोन्हे हिन जाइ हिकिड़ी जाइ ते पंहिंजी झूपड़ी अॼई काथे हवा जेके वेचारा लाॾाऊ साॾाऊ वेहंदा आहिनि काथे वसम में वेहंदा आहिनि काथे पंप हुजे कंहिंजो बंगलो हुजे उनजे भरिसां वेचारा इहे गरीब अल्लाहु अकबर तवज्जो त कर अजीब अल्लाह जी कुदरत आहे सोचे हिकिड़ो उनवान आयो में वरी वेठे खां पोइ रस्तो ई ॿियो चओ इहा इंसान जे वस में इहो केरु आहे चाबीअ वारो अल्लाह सही चल समूरन सा मुसलमान के सही समझ नसीब फरमाए उन जमींदार बंगले जे सामूं जे वेचारी गरीब औरत झूपड़ी ठाई गरीब औरत झूपड़ी ठाई शाम जे टाइम ते उन जमींदार जा वडेरे जाओ सरदार जा मानू जो बाहर निकतो हिकड़े पासे रे जो न्यारियों त असांजे सरदार जे बंगले जे बरसां हिकड़ी गरीब औरत जी झूपड़ी आ मौलाना मोहम्मद असलम शेखुपुरी रहमतुल्लाह अलैह अजीब जुमलो लिखियो आ हुनने ॾिठो झूपड़ी असांजे सरदार जे बंगले जी सूह विञाई वेठी आ रंग रूप विञाई वेठी आ हुन पुछा भी न कई देरी न कई गरीब औरत जे झूपड़ीअ के बाहि ॾेई साड़े छॾियो वेचारी कोन हुई अल्लाह जे नाले ते काॾो लोलो वठण वई पर हेॾो पोयों झूपड़ी सामानड़ो गरीबी हाल जे लिहाज़ सां पियो आहे झूपड़ीअ के बाहि ॾिनो तवज्जो कर गरीब जे बदुआ ते मिसाल पुॼो जंहिं टाइम ते शाम वारे घड़ीअ में उहा गरीब मिस्कीन औरत आई नज़र जो कई त झूपड़ी त सड़ी वई आहे पर अञा दूं हले पियो झूपड़ी सड़ी वई आहे पर दूं अब गरीब माण्हू छा चवंदो आहे मुंजा उस्ताद मोहतरम मुंजा मुरब्बी मुंजा मुर्शिद साईं मीर मोहम्मद मीर अकवारा अजीब जुमलो फरमाईंदान साईं चवंदान गरीब जे बिन आंगुरनि जे मथे खण खांड जंदा कयो जेको गरीब हुंदो आ जेको मिस्कीन हुंदो आ न पुजी सकंदो भई अशद आंगुर मथे कंदो आ छा चंदो आ ही जुमला चंदो आ त मुंजी दाह अल्लाह खे आ गरीब छा चंदा मुंजी दाह सा फरमाइंदो आ त जने गरीब बई अशद आंगुर मथे करई न अन्या बियो उन जी दाह नवर नाए पर हो ई अशद आंगुर खाली या कदे कदे गरीब बेवसी छा चंदो अल्लाह मां तुझे आडो झोल जली थी मैं मुझे बियो कोई भी या झोल ऐं आंगुरनि जा वास्ता बाबा साईं ॾाढा ॾुखिया थी झोल ऐं आंगुरनि जा वास्ता ॾाढा ॾुखिया थी कंहिंखे एॾो ईज़ा आहे ॾुख आहे न मतां को बांगुरियूं खणी अशद वारियूं दाह ॾेई विझई कोई बचाइण वारो इल्ला बतश रब्बिक लशदीद
शदीद। अल्लाह जी पकड़ ॾाढी सख्त आहे, अल्लाह जी पकड़ ॾाढी सख्त आहे। तवज्जो तकर जंहिं टाइम ते कुरारी वेचारी औरत पाती आहे, नज़र जो करे थी त झूपड़ीअ मां बाहि थी पई, धूं थो पियो हले, झूपड़ी त सॼी सड़ी वई आहे। उन ग़रीब मिस्कीन औरत जा जुमिला त ॿुधजा, बेवस थी करे मिस्कीन औरत छा थी चवे, ओ मुंहिंजा रब करीमा। पोड़िया मज़लूम औरत जे जुमलन ते नजर कजा, चवे थी ओ मुंहिंजा रब करीम, जंहिं टाइम ते मां गरीब औरत जे झूपड़ीअ खे साड़ियो तो, मां त कोन हुयमि पर तूं काथे हुई। जुमलो ॿुधजा, ओ मुंहिंजा रब मां त कोन हुयमि, ऐ नन त तूं काथे हुई, तूं काथे हुई जो जुमलो चवंदी वई। अल्लाहु अकबर, अल्लाह जो जेको राम ऐं बाज हुई उहो घर में तब्दील थियो, गुस्से में तब्दील थियो। मौलाना मोहम्मद असलम शेखुपुरी रहमतुल्लाह लिखियो, जीअं जो औरत ये पोड़िया जुमला चया, उन टाइम ते अहिड़ो ज़िलज़िलो जो आयो, सॼी जॻह या ज़मीन जे हेठि हली वई। मजबूत पक्की जगह छड़ो इए चे, मुंहिंजा रब मां त कोन हुयमि, तूं काथे हुई, कीअं ज़िलज़िलो आयो, काॾे जगह वई। बाबा सही न समझ पाण खे ॾाढो कमज़ोर आ, हीनो आ, ग़रीबन सां भलाई करे रसूलुल्लाह जो हुकुम थी, कलामुल्लाह जो हुकुम थी। अल्लाहु अकबर। ॿियो बि मौलाना मोहम्मद असलम शेखुपुरी रहमतुल्लाह अलैह अॼु इन उन्वान सां ॻाल्हि जो खुलिया त मां अर्ज़ कयो थो वञा, ओ पैसे वारा मज़ो त ॾिया, पैसे जे हूंदे करे तूं ग़रीबन जे मथां राम करे, मिस्कीनन जे मथां राम करे। अल्लाह सही छल समूरन के मिस्कीनन ग़रीबन जे मथां राम करण जी तौफीक अता फरमाए, आमीन। त मौलाना मोहम्मद असलम शेखुपुरी रहमतुल्लाह अलैह अजीब जुमलो लिखियो आ, अजीब ॻाल्हि लिखी आहे। हिकिड़ो बादशाह पंहिंजे हेठि वज़ीरन मुशीरन खे चए, मां हिकिड़ो अजीब बंगलो ठाराइणो थो चाहियां, जे वञी करे तव्हां विज़िट करे अचो, कहिड़ी जॻह मुनासिब आहे। जेका वज़ीर मिनिस्टर इंजीनियर विज़िट करे आया, जेको प्लाट ॾिसी आया, उन प्लाट में हिकिड़े ग़रीब औरत जो प्लाट बि आहे। ये जमीन बलिया एकड़ी गरीब औरत जो प्लाट आ, खैर अब ये केतरन गरीबन जा हलिया वा नी प्लाट आवा केतरन जाय रसन जी नची वैन थोड़ो तवज्जो कर। जे टाइम ते ॾिसी आया उन गरीब औरत जो प्लाट आ, उन प्लाट ते भी उन्हनि वलो ॾिनो, उन प्लाट ते भी उन्हनि गरीबा छा कंदी, गरीबा छा कंदी, वेचारी गरीब कुछ न करे सघंदी, पर जेको कुछ कंदी उहा त वॾी ॻाल्हि आहे। उते उन बादशाह जमींदार जो महल अॾिजी वियो, गरीब वेचारी औरत बेवसा। उन हिकिड़े ॾियारे पाड़े जो इमाम आ, उन हिकिड़े ॾियारे पाड़े जे इमाम वटि वई, चए इमाम साहब मां गरीब जी दाह वरना जाए। चए मां ख़ैर त आहे, चए मां हिक हिक माण्हू जे वई आहियां, हर को चवे थो त हिन बादशाह वॾे माण्हूअ सां केरु ॻाल्हाईंदो। पोइ जंहिं जाइ ते इन बंगलो अॾियो आहे न, हिते मुंहिंजो बि प्लाट आहे, उहो बि कब्ज़े कई वेठो आहे। असां मुला सादात आया हुन चरिया पिया आहियूं न, जा बाबा अगलो रंज रहे राज़ी रहे, पर ॿ लफ़्ज़ चई दी बा चए समा ज़रूर तुंहिंजो न्यापो ॾींदुमि, पर मां पंहिंजे हिसाब सां, मां पंहिंजे हिसाब सां। चए बाबा मिड़े मुंहिंजो कमु थिए, पाण तूं पंहिंजे हिसाब सां जेका बि शइ ॾिसे। सुबुह जे टाइम ते वो बादशाह ॿाहिर शबर बबर हुई, जंहिंखे वाक चवंदा आहियूं पाण। अब वॾा माण्हू छा चवंदा आहिनि, मां चवंदो आहियां हिनखे कलाक खनि फुटियूं चूंडाए अहिड़ी वाके थींदसि जो कहीं न कई वेंदी। अब हक़ीक़त ॿार जीअं जो निकितो, मोड़ साहब ॾिठो त वाक ते निकितो आहे, हो अवली बोरटे में मिट्टी भरे आयो, बोरटो हुजे न मिट्टी भरे आयो।
चैसे हाणे ॿियो कोई बि कोन्हे मूंसां थोरी महिरबानी कयो मदद कयो थोरो हथ त विझरायो इहे वरी अञा अॻिला बादशाह सॼो का त हो जीअं जो आयो त हिन मोल साहिब वरी छा कयो पंहिंजा हथ हरू भरू डरा कया ज़ोर ॾे ई न पियो सॼो ज़ोर चई मोल साहिब भरियो छा थी मां घणो ई ज़ोर ॾियां थो खॼे त नथो छा भरियो थी मां त ज़ोर ॾियां थो खॼे नथो चइसे नाराज़ न थी जाए नंढड़ो बोटो मिट्टीअ जो नथो खणी सघे त क़यामत वारे ॾिहाड़े कुराड़ीअ जो सॼो पिलाट कंध ते कीअं खणंदे नंढड़ो बोटो नथो खणी सघे कुराड़ीअ जो पिलाट जो कब्ज़े कयो थी जॻह में क़यामत में इहो जो कुल्हे ते रब रखराए कीअं खणंदे अख पटिजी वई हमरा जी चई छा ॻाल्हि आहे कुराड़ीअ खे घुराए चए मां तूं ॿुधाए चए इन में मुंहिंजो बि प्लाट हो तूं जन हेठिन कब्ज़ो कयो आहे उन टेम ते ऐलान कजे इहो सॼो बंगलो कुराड़ीअ खे ॾेई छॾे इहो हो पुराणो दौर इहो छा हो पुराणो दौर हाणे वारो दौर इहो आहे त बाबा नवाब शाह खां कुंभन ताईं कंहिंखे बि प्लाट ॿिए खे ॾियणो ॻाल्हि आई न साफ़ थो वञे आवाइए ना बे के प्लाट अरे कंदऊ काडे प्लाट कंदऊ काडे जमीना एडा ता के 4-500 पुत्र भी अरे न तो लगते सफा वठ जियो ना सफा वठ जियो चो इंशाल्लाह गरीबन मिस्किन जी मदद कबी शाबा चो इंशाल्लाह गरीबन मिस्किनन जी मदरसन वारन जी मस्जिदन वारन जी अब्बे अम्मा जी चाचन मामन जी अब्बे अम्मा जी चाचन मामन जी गरीबो मां हर जाए ते अवां जे ला अर्ज कंदो रहंदो आ गरीबन जी मदद कयो अवां के भी अर्ज रखा तो जे कने फुटियो चुंडो था तो अल्लाह जो वासो ता भी फुटन में पानी इतने दा गला गरीबो ताज ला मैं हर जाए ते रड़ियो कंदो पर ता के बर्द तो कया ते बेली परावा बना ता भी जो बने ते बियो ता जो तो चीनिन के भी एड़ी का दूर भी ना है जेका सा जे गरीब जे अखिन में दूर भी गरीबो ता भी खीर में पानी इंशाल्लाह तक भला दे वधीक ताज मर्जी ताबा गरीबो ता भी खीर में पानी जो असा भी पराओ हक जलसन जो मकसद इहो आहे त असां कयलनि गुनाहनि ते सची दिलि सां माफ़ी वठूं आइंदे जे लिहाज़ सां असां सोचूं त गुनाहनि वारो दॻ वॾो पुट पाणाई वञो न्याणियुनि जो बारो लाथी वञो न्याणियुनि खे हक़ ॾिनियूं वञो नंढनि ॿारनि जा हक़ न खाओ ग़रीबनि मिस्कीननि जा हक़ न खाओ पंहिंजे चेहरे ते महबूब जी सुन्नत सजायो क़ुरान पाक जी तिलावत कयो बच्चनि खे क़ुरान पाक पढ़ायो अल्लाह सही जेको मुखों चवरायो रब सही मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अॻु मुंहिंजे दॿो खां बचियो पर हाणे साईं सां गॾिजी आहे एॾो लाभ सम्झे तो बचा इन जाइ ते साईं तव्हांजे करे रहिया त अल्लाह सही अब मुझे हो जाए थी बेके के मत चाह ए मैंने भी हलकड़ो है ना सम्झी ना बाबा हे सही भी